सेवण रिपोर्ट मोहम्मद सफ़र सेवाणी सेवण में कुछ ॾींहं पहिरियां HRPF तालका सेवण के नायब सदर ऐं इतलात सेक्रेटरी सिंध प्रेस क्लब सेवण मोहम्मद वारिस कुरेजो सां जमाली क़ौम के माण्हुनि घरां सॾु करे उन ते हमलो कयो। उन हमले जी सेवण थाणे ते NC दाख़िल कराई वई। जवाबदार धुर जो हिकु ॼणो गिरफ़्तार भी थियो। उन खां पोइ जवाबदार धुर सेवण शहर जा मोज़िज़ीन वठी मोहम्मद वारिस कुरेजो जो वॾे भाउ नवाब कुरेजो सां मिलिया ऐं फ़ैसिले कराइण लाइ चयूं। जंहिं खां पोइ मोहम्मद वारिस कुरेजो धुर पारां फ़ैसिले जे लाइ राज़पो ॾेखारियो। उन खां पोइ जवाबदार धुर चयो त फ़ैसिलो रेस मोहम्मद अयूब ख़ान जतोई कंदो। जंहिंखां पोइ ॿई धुरियूं फ़ैसिले करण ते राज़ी थियूं। जंहिंखां पोइ उहो फ़ैसिलो तारीख़ 9 जुलाई 2024 बरोज़ा अंगारो शाम 7 बजे रेस मोहम्मद अयूब ख़ान जतोई जी सरपंची में जतोई हाउस लग केयर कॉलोनी सेवण में मुनक़द कयो वियो। फ़ैसिले में मीर हसन जमाली वारी धुर फ़ैसिले मूजिबि ॾोही थियण ते मीर हसन जमालीअ जी धुर ते 50,000 रुपया ॾंड ऐं कोरे जी धुर खे तॾो बख़्शिराइण जो फ़ैसिलो ॿुधायो। जॾहिं त फ़ैसिले जे 3 ॾींहंनि खां पोइ जमाली बिरादरी जो वफ़द तॾो बख़्शिराइण जे लाइ HRPF तालका सेवण जे नायब सदर ऐं इतलात सेक्रेटरी सिंध प्रेस क्लब सेवण जे साफ़ी मोहम्मद वारिस कुरेजो ऐं संदसि वॾे भाउ नवाब ख़ान कुरेजो जे तॾे ते पहुता। जंहिंमें जमाली बिरादरी तरफ़ां तॾो बख़्शिरायो ऐं ॾंड जी रक़म माफ़ करण जी घुर कई। जॾहिं त तॾे ते आयल मोज़िज़ीन खे मान ॾींदे कुरेजा बिरादरी तरफ़ां ॾंड जी रक़म 50,000 रुपयनि मां 30,000 रुपया जमाली बिरादरी खे माफ़ करे छॾिया। बक़ाया ॾंड जी रक़म 20,000 रुपया मीर हसन जमाली अदा कया।